हेलो अस्सलाम वालेकुम गुड इवनिंग एंड वेलकम टू रंगन भरी शाम विद मी किरण मीर। कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु ठाक आहियो? ऐं अॼु म्यूज़िक न वॻी त तव्हांखे यकीनन अंदाज़ो थी वियो हूंदो त शोभी भाई अञा ताईं न आहिनि आया ऐं होपफुली अची बि वेंदा इंशाअल्लाह। फ़िलहाल अञा ताईं न आहिनि पहुता। जेकॾहिं आया त तव्हांखे ख़बर पइजी वेंदी जॾहिं म्यूज़िक प्ले थींदी त तव्हां सम्झी वेंदा त शोभी भाई असां सां गॾु आहिनि। ख़ैर कोई ॻाल्हि न आहे, मतिलबु अॼुकल्ह मौसम बि थोरो अहिड़ो आहे इंसान जी कॾहिं कॾहिं दिलि न चवंदी आहे उथण ते सवेर जल्दी ऐं थोरो लेज़ी बि थी वेंदो आहे। त अॼुकल्ह वेदर वाक़ई अहिड़ो थी वियो आहे त मुंहिंजे ख़्याल में शोभी भाई बि अॼुकल्ह थोरा लेज़ी थी विया आहिनि। बहरहाल प्रोग्राम असां स्टार्ट करे चुका आहियूं ऐं मां अॼु इहा ॻाल्हि करणु ज़रूरु चाहींदसि त असांजे मुआशरे में या असांजे जेको आहे मुल्क में जेके शयूं जेके हालात पेश थी रहिया आहिनि या जेके थी रहियूं आहिनि शयूं उन्हनि सभिनि खां तव्हां चङी तरह वाक़िफ़ आहियो। ॿार असांजा वॾा थी विया आहिनि, स्कूल वारा हाणे न आहिनि रहिया या कुझु आहिनि बि, कॉलेज गोइंग आहिनि, यूनिवर्सिटी गोइंग आहिनि। त इहो ज़रूरु चवणु चाहींदसि त कॉलेज ऐं यूनिवर्सिटीज़ जा जेके ॿार आहिनि उन्हनि ते तमामु घणी नज़र रखंदा कयो। हो किथे वेहनि था, किथे उथनि था, कंहिं सां मिलनि था, कंहिं सां राब्ते में आहिनि, इहो तमामु ज़रूरी आहे त पेरेंट्स जेको आहे उन्हनि जे हवाले सां ख़बर रखनि। छो त अॼुकल्ह सोसाइटी में अहिड़ियूं अहिड़ियूं शयूं थी रहियूं आहिनि जिन खे ॿुधंदे सोचींदे डपु थींदो आहे। हो कहिड़ी कहिड़ी एक्टिविटीज़ में मुब्तला आहिनि, कहिड़ो फ्रेंड सर्कल आहे उन्हनि जो, कंहिंजा ॿार आहिनि ऐं या हू कहिड़ी एक्टिविटीज़ में आहिनि। त इन्हनि शयुनि ते थोरो ध्यानु रखंदा कयो। मां इनशाअल्लाह हिकिड़ो प्रोग्राम जल्द कंदसि ऐं उन प्रोग्राम जे हवाले सां असां अवेयरनेस बि ॾींदासीं पंहिंजे व्यूअर्स खे। मां इनशाअल्लाह जल्दी लाइनअप कंदसि उहो शो ऐं मूंखे उमेदु आहे त उन सां तव्हांखे बि इलाही शयुनि जी नॉलेज मिलंदी, छो त उहो तमामु ज़रूरी आहे असांजे पंहिंजे ॿारनि जे लाइ, असांजे पंहिंजे ॿारनि जे मुस्तक़बिल जे लाइ तमामु ज़रूरी आहे। छो त कुझु शयूं अहिड़ियूं थी रहियूं आहिनि जेके अंदरि ई अंदरि असांजे ॿारनि खे खोखलो करे रहियूं आहिनि ऐं उहे छा आहिनि, नशावर शयूं आहिनि। त जेके नशा था कनि ऐं जेके इन तरह जी ड्रग्स वारी जेके शयूं आहिनि जेके ॿार वठनि था त उन में केतिरो नुक़सानु आहे। असांजे ॿारनि जो मुस्तक़बिल तबाह थी रहियो आहे। असांजे पाकिस्तान जो सरमायो आहिनि, सिंध जो सरमायो आहिनि उहे ॿार। असांखे कीअं कंट्रोल करिणो आहे, कीअं उन्हनि ते नज़र रखणी आहे। त इनशाअल्लाह मुंहिंजी कोशिशि आहे त मां नेक्स्ट वीक में या उन खां नेक्स्ट वीक में कोई अहिड़ो प्रोग्राम जेको आहे तव्हां सभिनीनि जे लाइ पेश कयां त उन्हनि में असांखे काफ़ी शयुनि ते जेको आहे नज़र बि रखणी आहे ऐं तव्हांखे बि ख़बर पए ऐं असांखे बि ख़बर पए त असांजी सोसाइटी में छा थी रहियो आहे। त असां सां गॾु जेके अॼु हिते गेस्ट मौजूदु आहिनि माशाअल्लाह सां मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां। उन्हनि जो नालो आहे सीमा अब्बासी ऐं मुंहिंजे हथ में हिकिड़ो बुक आहे। बुक्स लिखंदियूं आहिनि, पोइट बि आहिनि, सोशल वर्कर बि आहिनि, कॉलमिस्ट बि आहिनि ऐं टीचर बि आहिनि। त ही बुक आहे, उन्हनि जो जल्दी सां ही बुक लॉन्च थियण वारो आहे ऐं तव्हां ॾिसी सघो था। हिन बुक जो नालो आहे कुल्हे कांधीअ केर। त इन में खोड़ सारियूं कहाणियूं आहिनि डिफरेंट त ही ज़रूरु जेको आहे जॾहिं शो थी वञे, लॉन्चिंग आहे हिन जी 18 डिसंबर ते सिंधियोलॉजी जाम शुरू में ऐं चीफ गेस्ट हूंदियूं महताब अख्तर राशिदी साहिबा। त जॾहिं ही बुक अची वञे त तव्हां हिनखे ज़रूरु पढ़िजो ऐं इन में खोड़ सारियूं कहाणियूं आहिनि। वधीक असां सीमा खां पाण पुछंदासीं त हू कहिड़ियुनि कहिड़ियुनि कहाणियुनि ते जेको आहे हाईलाइट कंदियूं आहिनि, छा लिखंदियूं आहिनि ऐं स्पेशली हुननि जो इहो ई चवणु आहे त अॼुकल्ह जी जेका न्याणी आहे उन ते हू घणो फोकस कंदियूं आहिनि। त बिल्कुलु उन्हनि खे वेलकम कंदासीं, उन्हनि सां ॻाल्हाईंदासीं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कीअं आहियो? ठीकु ठाक आहियो? ख़ैरियत सां आहियो? ॿुधायो? अल्हम्दुलिल्लाह। थैंक यू सो मच अदी तव्हां हिते आयो, तव्हां पंहिंजो कीमती वक़्तु तव्हांजी असांखे ॾिनो। महिरबानी, तव्हां घुरायो। अच्छा, ही तव्हांजो जेको बुक आहे कुल्हे कांधीअ केर, त ही 18 डिसंबर ते इनशाअल्लाह हिन जी लॉन्चिंग आहे। जी बिल्कुलु। त इन खां पहिरियां तव्हां केतिरा बुक्स लिखिया हूंदा? हा, इन खां पहिरियां मां पोइट्री जा 2 बुक लिखिया आहिनि, 2 किताब लिखिया आहिनि ऐं जेको पहिरियों लफ़्ज़नि भोॻियो आहे बनवास ऐं सेकेंड जेको आयो हुयो उहो लाशा लुड़कनि जा। उन खां पोइ इहो 3rd वन आहे। अच्छा। टोटल 3 किताब थी विया आहिनि। हिन जी लॉन्चिंग आहे 18 तारीख़। ठीकु आहे, जाम शुरू में। ठीकु आहे। त तव्हांखे हुननि 2 बुक्स जी कीअं मोट मिली? 2 किताबनि जी, पहिरें किताब जी त तमामु सुठी मोट मिली जंहिं मूंखे मुतारिफ़ बि करायो अदबी दुनिया में बि। उन खां पोइ वरी
कालम लिखण जो सिलसिलो शुरू कयो, उन खां पोइ वरी अञा सुठो रिस्पॉन्स मिलियो त कहाणियुनि जे तरफ़ अची वियमि। सही जी। त घणो करे हिन में कहिड़ियूं कहाणियूं आहिनि जेके स्पेशली जो मां पुछणु चाहियां तव्हां खां, त घणो करे हिन में डिफरेंट डिफरेंट कहाणियूं त जी आहिनि? जी बिल्कुलु। हिन में ज़ाहिर आहे मां हिकिड़ी तख़लीकार त आहियां, पर औरत बि आहियां, त उन हवाले सां औरत जी जेका बि भोगना आहे या उन सां जेके अण बराबरी वारा हिकिड़ा रवैया रखिया था वञनि मुआशरे जा, समाज जा, इवन पंहिंजे घर वारनि जा, ॿाहिरि वारनि जा, जॉब करे थी त उतां जा, या क्लास में, या मतिलबु मुख़्तलिफ़ इदारनि में जेकॾहिं कमु करे थी या पढ़े थी त उते त बींग मतिलबु न्याणी छोकिरी जे हैसियत सां या वॾी औरत जे हैसियत सां उनखे मुख़्तलिफ़ रवैया मुआशरती जेको आहे बर्दाश्त करणा था पवनि, उन हवाले सां मां घणो लिखियो आहे, औरत जे किरदार खे ज़ाहिर कयो आहे। सो मर्दनि जा तव्हांखे ख़बर आहे त जीअं तव्हां शुरूआति में बि चयो त मतिलबु अॼुकल्ह ॿारनि ते, न्याणियुनि ते ख़ासि करे नज़र रखण जी इलाही ज़रूरत आहे। ऐं असां जेकॾहिं बींग पेरेंट्स इजाज़त ॾियूं बि अथा त पोइ उन्हनि जूं जीअं असां सवेर ॻाल्हायोसीं बि त हदूं मुक़ररु करणु इलाही ज़रूरी आहिनि, न त जेके मामला आहिनि असांजे हथनि मां निकिरी था वञनि। सही था चओ। ताज़ा वाक़ियात तव्हांजे आॾो हूंदा, नौशीन, इहे नम्रता या नाइला जो, इहे सभु शयूं इहे आहिनि त असां पंहिंजे ॿार खे इजाज़त त ॾियूं, पर उन जूं हदूं मुक़ररु ज़रूरु कयूं, या उन सां अहिड़ो दोस्तानो माहौल या रवैयो रखूं त जीअं उहो पंहिंजे सराउंडिंग में जेको कुझु थी रहियो आहे उहो ज़रूरु पेरेंट्स सां अची डिस्कस करे। सही। अॼुकल्ह जा हुए बि हालात अलाह सां माफ़ करे अजीबो ग़रीब थी विया आहिनि, ऐं जेकॾहिं असां पहिरीं न्याणी खे इजाज़त बि ॾियूं था, सिर्फ़ु न्याणी जी ॻाल्हि न कंदमि, छोकिरे जे लाइ बि चवंदसि त तव्हां पंहिंजे पुट खे या पंहिंजी न्याणी खे किथे तव्हां इजाज़त बि ॾियो था, ऐं तव्हांखे ख़बर पवे थी त जेको आहे हिन जी सोहबत सुठी न आहे, त तव्हां स्टार्ट में ई उनखे कंट्रोल करणु शुरू कयो। तव्हां हिकु एक्सट्रीम ते वञी उन्हनि खे आज़ादी न ॾियो, अगरि आज़ादी ॾियो था त उन्हनि ते नज़र बि रखो, ताकी हुननि खे बि जेको आहे इन शइ जो अहसासु हुजणु खपे त असांजा माउ पीउ जेके आहिनि असांखे आज़ादी त ॾिनी आहे, पर असांखे हिन जो नाजाइज़ फ़ाइदो नाहे खणणो। अती खोड़ केसिस थींदा आहिनि, बिल्कुलु खोड़ केसिस थींदा आहिनि। खोड़ केसिस किरनि थियनि था, पर उन में ॾिसो त जेकॾहिं उन्हनि खे थोरो मतिलबु ओड़े नमूने सज़ा बि ॾिनी वञे त पोइ उन्हनि में कुझु रोकथाम अचे या उहो घटिताई अचे, पर इहा शइ थिए कोन थी। कुझु अरसो उन्हनि ते केस वग़ैरह हलनि था, पोइ ख़बर न आहे वजूहात कहिड़ा आहिनि, त उन्हनि खे प्रॉपर तरीक़े सां सज़ाऊं नथियूं मिलनि, या वरी असांजो जेको ॾिसो मतिलबु इंटरनेट जो दौरु आहे, माहौल काफ़ी चेंज थी वियो आहे। ॿार जेके आहिनि अॻे सरकारी स्कूलनि में पढ़ंदा हुआ त उन्हनि सरकारी स्कूलनि में कुझु अख़लाक़ी इक़्तिदार बि मतिलबु हूंदा हुआ, उहा इथिक्स बि सेखारिया वेंदा। अॼुकल्ह ॿार ॾाढनि वॾनि वॾनि स्कूलनि में पढ़नि था, पर माज़रत सां चवणो इहो थो पवे त उते जेको आहे इथिक्स कोन थी सेखारी वञे, यानी असां अख़लाक़ी क़दुर जेके आहिनि ॿार खे निसाब त पढ़ाए था छॾियूं, उनखे वॾे पैमाने ते मतिलबु आला तालीमी हवाले सां त तमामु क़ाबिल कयूं था, पर उन्हनि खे अख़लाक़ियात नथी सेखारी वञे, त पोइ थिए ईअं थो जॾहिं अमली ज़िंदगी में हो दाख़िल थियनि था त पोइ पंहिंजे जेके शिदत पसंदि पंहिंजे रवैयनि में थी था वञनि। पोइ शिदत पसंदी त कहिड़े बि हवाले सां हुजे तमामु ख़राबु आहे। तव्हां ख़बर आहे मौलाना रूमी इहो ई चयो आहे त एक्सेस ऑफ एवरीथिंग इज़ बैड। सो शिदत पसंदी रवैये जी हुजे, कंहिं अमल जी हुजे, हर हवाले सां ख़राबु आहे। अदी जीअं तव्हां स्कूल जी ॻाल्हि कई त लास्ट वीक तव्हांखे ख़बर आहे त असां 5 डिसंबर ते पंहिंजो सकाफ़ती ॾींहुं सेलिब्रेट कयोसीं, ऐं असांखे फ़ख़्रु आहे त असां अल्हम्दुलिल्लाह सिंधी आहियूं, ऐं असांजो ही कल्चर असांजो आहे, ऐं माशाअल्लाह सां ॾाढो सुठो लॻंदो आहे पंहिंजे कल्चर खे रिप्रेज़ेंट कंदे। पर असांजो जेको कल्चर आहे उन में जेका सिंधी ॿोली आहे असांजी पंहिंजी, इहा अॼुकल्ह नज़र नथी अचे स्कूल्स में। किरण, अलमियो आहे त मां सिंधी जी असिस्टेंट प्रोफेसर तौरु मां कॉलेज में पढ़ाए रही आहियां। मूंखे 7-8 साल आहे मां हिते शिफ्ट थियल आहियां, पर मां अॼु ॾींहं ताईं हिकु क्लास बि सिंधी जो कोन वरितो आहे। हाणे वजह इहा ई जेका तव्हां सवेर ॿुधाई त जेको आहे सो इहो आहे त सिंधी पढ़ाई कोन थी वञे। हेठी सतह ते मूंखे ख़बर न आहे स्कूल लेवल ते, पर बहरहाल असांजे कॉलेजिस में उनजो जेको आहे सिलसिलो कोन्हे।
जेकॾहिं हिकु अधु छोकिरी खणे बि अथी त पोइ थोरे हुअणे करे उहो एज़ अ ऑप्शनल सब्जेक्ट उहा नथी खणे ऐं नतीजे तौर ते असां सिंधी जा जेके उस्ताद जेके आहियूं पोइ उर्दू पढ़ाइण ते मजबूर थी था पऊं। ज़ाहिर आहे असांखे फ्री वेहणु अचे कोन थो त सोचूं था बहरहाल अदब सां सलाड़ियल त हुजूं पोइ उर्दू पढ़ायूं या सिंधी, पर बहरहाल इहो अलमियो आहे त इन ते ज़ाहिर आहे असांजा जेके गवर्नमेंट जा जेके बि इंतिज़ामिया जा पॉलिसी मेकर आहिनि उन्हनि ते सोचणु उन्हनि खे घुरिजे त हेठी सतह खां ई सिंधी खे जेको आहे सो स्कूलनि में एतिरो मतिलबु अश्योर कयो वञे ऐं उन्हनि खे लागू कयो वञे त उहो मथी उन ते आहे त चवनि ईअं था स्टूडेंट जेके आहिनि असांजे कॉलेज जा छोकिरियूं जेके असां पढ़ायूं था त इहे असां एतिरी सिंधी असांखे अचे कोन थी, पेपर ॾियण में ॾुखियाई थींदी, तव्हां त पढ़ाए वेंदो पर असांजो बेस एॾो न आहे, त उहो बेस खां वठी उन शइ ते महिनत करण जी ज़रूरत आहे। ऐं उहो ज़ाहिर आहे असां उस्ताद त आहियूं पर पॉलिसी मेकर त न आहियूं, उहो वरी उन्हनि जो इंतिज़ामिया जो ई कमु आहे। अॼुकल्ह जे ॿारनि खे न सिंधी प्रॉपर ॻाल्हाइणु अचे थी, न सिंधी पढ़णु अचे थी, न ई वरी स्कूल्स में पढ़ाई वञे थी। लेट सपोज़ अगरि कंहिं छोकिरी जी शादी कंहिं ॿी लैंग्वेज में थी आहे त हूअ चाहे थी त मुंहिंजो ॿारु सिंधी सिखे, पर उहो चाहींदो त मुंहिंजी ॿोली सिखे, उते ॿार बि कंफ्यूज़ थी थो वञे, ज़ाहिर आहे मदर हू पाण बि कंफ्यूज़ थी वञे ऐं प्रेशर हुनजे मथां इहो ईंदो आहे त तव्हांखे सिंधी न तव्हांखे असां वारी ॿोली सेखारणी आहे। त उन ॿार जो वॾो थिए थो जॾहिं उहो ॿारु स्कूल वञे थो ऐं पंहिंजे मिटनि माइटनि सां नानाणनि में मिले थो त उहो हिकिड़ी कंफ्यूजन जो शिकार रहे थो हमेशह। इन हवाले सां तव्हां छा चवणु चाहींदा? बिल्कुलु इन हवाले सां इंटरनेशनल तौर ते त इहो चयो वियो आहे त तालीम जेकी आहे शुरू खां वठी मादरी ज़बान में ॾियो। ॾिसो जेकॾहिं तव्हां मतिलबु मादरी ज़बान खे न वापराईंदव या पंहिंजे घर खां शुरूआत न कंदव, जेका बि मादरी ज़बान आहे उन में पोइ हाणे जेको आहे सो ॿिन्ही जो हिकिड़ी बीइंग अ पेरेंट वालदा जो बि ऐं वालिद जो बि फ़र्ज़ु आहे। जेकॾहिं ॿिनि अलॻि ॿोलियुनि सां उन्हनि जो जेको आहे तालुक़ु आहे त उहो पहिरियां त वेही डिसाइड कनि त करिणो असांखे छा आहे। सो पर घणे भाङे जेको आहे सो उहो मदर ते डिपेंड कंदो आहे, छो त ॿारु उन जे हथ में आहे। सो असां सिंध में रहूं था, मुंहिंजे ख़्याल में सिंधी ॿोली ॻाल्हाइणु मतिलबु जेको बि सिंध में रहे थो उहो प्रियारिटी उनखे ॾियणु घुरिजे। उनखां पोइ सेकेंडरी लेवल ते ज़ाहिर आहे इंग्लिश आहे या उर्दू आहे उहो त असांजे सब्जेक्ट्स में शामिलु आहे, उहा पाण ई अची वेंदी, उहा त मतिलबु अचणी आहे, छो त एज़ अ मतिलबु ऑप्शनल तौरु न आहे, उहा कंपलसरी तौरु असांजे उन में तालीमी उन में मौजूदु आहे। पोइ वरी बचे थी सिंधी ऐं उनखे जेकॾहिं घर में बि न ॻाल्हायो वेंदो, इदारनि में बि न पढ़ायो वेंदो त ईअं न थिए त अॻिते हली पोइ उहा सिंधी जे लाइ ज़ाहिर आहे असांखे मतिलबु ख़तरात आहिनि, दरपेश आहिनि। बीइंग अ सिंधी टीचर असांखे ई मतिलबु एतिरनि सालनि खां वठी असां ईअं ई फ्री वेठा आहियूं, सिंधी पढ़ाइणु ॾिनी कोन थी वञे या सिंधी खे ओतिरो माना नथो लागू कयो वञे त पोइ अॻिते अचण लाइ ज़ाहिर आहे उनखे ख़तरा लाहिक़ आहिनि। त इहे शयुनि जी ज़रूरत आहे घर खां वठी। तव्हां घणो करे जेके बि कॉलम्स लिखिया आहिनि या जेके बि इश्यूज़ थींदा आहिनि छोकिरियुनि खे वठी करे तव्हां उन्हनि खे हाईलाइट कंदा आहियो, जी त घणो करे तव्हांखे छा नज़र ईंदो आहे त छोकिरियुनि जा इश्यूज़ आहिनि कहिड़ा? छोकिरियुनि जा इशू इहो सिर्फ़ु न आहे त आज़ादी मिले, हाणे आज़ादी त मिलंदी ऐं मतिलबु हे दौरु अहिड़ो आहे घर वारा बि आज़ादी ॾियण जा क़ाइल आहिनि, पर थिए ईअं थो त असां वटि आज़ादी खे उहे प्रॉपर तरीक़े सां उहे मतिलबु आज़ादी या छुड़वागी में उहो मतिलबु अॻिते हली हो इम्तियाज़ नथियूं करे सघनि छोकिरियूं या उन्हनि खां का शइ अहिड़ी थी वञे त उनखां पोइ वरी मामला इहे आहिनि पेरेंट्स जे तरफ़ां त भई उन्हनि खे घर खां वठी पाबंदियूं वरी ॾिसणियूं पवनि थियूं। इन जे करे इहो ज़रूरी आहे त जेकॾहिं तव्हां कंहिं बि फील्ड में कंहिं बि शोबे में वञणु चाहियो था या पढ़णु चाहियो था त पहिरियां त पंहिंजे रवैये पंहिंजे किरदार सां पंहिंजे घर वारनि खे क़ाइल कयो त भई तव्हांखे मतिलबु असां ते जेकॾहिं यकीन उन्हनि खे न आहे त पहिरियां त यकीन ॾियारायो तव्हांजो रवैयो कीअं माना माज़ी में रहियो आहे या उन्हनि खे मोटिवेट कयो त मतिलबु असां जेकॾहिं तव्हां असांखे इजाज़त ॾींदव त इनशा असां तव्हांजे एतमाद खे ठेस न पहुचाईंदासीं। पहिरियां त इहो ज़रूरी आहे। उन खां पोइ जेकॾहिं
पेरेंट्स पोइ बि नथा वञनि त पोइ वरी ज़ाहिर आहे उहो साइड पीउ या माउ जी आहे। जेकॾहिं माउ नथी वञे त पीउ खे घुरिजे त उते अची पंहिंजी नियाणीअ जे हक़ में मतिलबु उन्हनि खे मोटिवेट करे पंहिंजी वाइफ खे, जेकॾहिं मर्द नथो वञे त वरी वालदा जी आहे हुजणु खपे। त ईअं मतिलबु सिलसिलो हिकिड़ो शुरू थी थो वञे, पर अफ़सोस सां चवणो इहो पए थो त उन जे बावजूद बि किथे किथे ईअं ॾिठो वियो, जीअं असां सवेर ॻाल्हायोसीं नम्रता वारो सिलसिलो थियो हुयो या नायला वारो थियो या जेको आहे सो नौशीन वारो हाणे रिसेंटली थियो आहे। त तालीमी इदारनि में कुझु अहिड़ा मामलात बि आहिनि जेके शायदि छोकिरियूं जेके आहिनि उहे मतिलबु उन्हनि खे मैनेज न करे थियूं सघनि या पेरेंट्स ताईं बि नथा पहुचनि। वला आलम उन्हनि में कहिड़ा कहिड़ा मसइला आहिनि, ज़ाहिर आहे उहे हुजनि हा त पुछो वञे हा न, ज़ाहिर आहे उहे पंहिंजी ज़िंदगी ताईं हथु खणी वयूं। पोइ हाणे उन में ख़ुदकशी जा रुझान छो पैदा थिया या एतिरी हद ताईं मामला एॾा छो मतिलबु इहे ख़तरनाक थी पहुची विया जो हुननि खे पंहिंजी ज़िंदगी तां हथु खणणो पियो। त इन कंडीशन में छोकिरियुनि जो बि फ़र्ज़ु थिए थो त जेकॾहिं तालीमी इदारनि में के अहिड़ा मामला आहिनि जेके सम्झनि था त अॻिते हली असांजे लाइ बहितर साबित न थींदा, त बहितर आहे त पंहिंजे पेरेंट्स खे सॼी पूरी ॻाल्हि ॿुधाइनि। पर छोकिरियूं डिॼंदियूं आहिनि त इन जे करे बि इहे अहिड़ा हादसा थी था वञनि। अलाह साईं माफ़ करे, कंहिंजे लाइ चवणु न खपे। मूंखे अफ़सोस सिर्फ़ु इन ॻाल्हि जो थींदो आहे त अॼुकल्ह छोकिरियूं पंहिंजो अफेयर ॿुधाइण में डिॼंदियूं न आहिनि ऐं कंहिंखे पसंदि कनि थियूं त उहो पंहिंजे पेरेंट्स सां कंहिंसां बि डिस्कस कंदे उन में इन्हनि खे डपु न थींदो आहे। त इहो कोन सोचींदियूं आहिनि त असांजे पेरेंट्स जो छा रद्द अमल अचे या असां कंहिंसां घुमूं फिरूं था त उन जे बारे में असांजे पेरेंट्स खे ख़बर पए त उन्हनि जो छा रिएक्शन हूंदो। सिर्फ़ु उन्हनि शयुनि ते अची छो पंहिंजी ज़िंदगी तां हथु खणंदियूं आहिनि जो जिन जे बारे में वाक़ई ॻाल्हाइणु खपे। असल में असां वटि साॻी ई ॻाल्हि त उहो पेरेंट्स जे तरफ़ां बि उहो कॉन्फिडेंस उन्हनि खे नथो ॾिनो वञे। थोरो घणो इस्लाम में बि त आहे न, इस्लाम में पसंदि जी शादी अलो आहे। जॾहिं असां पाण उन दायरे खे ॾिसंदासीं त पोइ इहा शइ एॾी ॾुखी कोन्हे ऐं अॼुकल्ह दुनिया बदिलजी चुकी आहे। मां सम्झां थी त इहा शइ पेरेंट्स खे बि थोरो एतिरो आज़ादी जो मुज़ाहिरो करणु खपे त जेकॾहिं उन्हनि खे ॿाहिरि निकिरण जी इजाज़त ॾियनि था त पर उहो वरी बि साॻियो ई उहो अचे थो त तरबियत ते आहे त तव्हां छोकिरी खे कहिड़े क़िस्म जी तरबियत ॾियो था त उन हवाले सां तव्हां ते हूअ यकीन कंदी त भई मां जेकॾहिं ॻाल्हि कंदमि त मूं ते को एक्शन न खयो वेंदो। छोकिरियूं छा आहे त डिॼनि थियूं ऐं पोइ डिॼंदे डिॼंदे हुननि खां कुझु अहिड़ा कम थी वञनि था जेके बाद में फिर पोइ अहिड़नि ई मामलनि जो जेको आहे सबबु बणिजनि था। ठीकु आहे दी, त ब्रेक वठंदासीं। ब्रेक खां पोइ जेको ॻाल्हियुनि खे कंटिन्यू था कयूं। जी व्यूअर्स, त वक़्तु आहे हिकिड़े नंढड़े ब्रेक जो। काल्ह न वञिजो, जल्दी वापसि था अचूं। वेलकम बैक व्यूअर्स। मैं तव्हां साम्हूं हाज़िर आहियूं। यकीनन था सम्झी विया त शोभी भाई असां सां गॾु आहिनि, पर उन खां पहिरियां मां इहो ज़रूरु चवणु चाहींदसि त आबिद जेके असांजे डायरेक्टर आहिनि शो जा, माशाल्लाह सां इलाही रिकवर करे विया आहिनि ऐं एतिरे टाइम खां पोइ अॼु उन्हनि असांखे जॉइन कयो आहे शो में। त बिल्कुलु तव्हां उन्हनि जे लाइ दुआऊं कयूं ऐं असां स्पेशली उन्हनि जे लाइ दुआ कई हुई पंहिंजे शो में त अॼु बिल्कुलु उहो सिहतयाब थी करे असां सां गॾु आहिनि हिते। ऐं आबिद त वेलकम करणु चाहींदसि तव्हांखे मां। ऐं अल्लाह साईं तव्हांखे हमेशह जेको आहे ख़ुशि रखे, सिहत वारी ज़िंदगी अल्लाह साईं तव्हांखे अता करे। ऐं नेक्स्ट टाइम जॾहिं बि ड्राइव कयो त हेलमेट ज़रूरु पाइजो, इहा मुंहिंजी तव्हांखे रिक्वेस्ट आहे। त शोभी भाई भी अची विया आहिनि, शोभी भाई खे बि वेलकम कंदासीं। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम किरण, कैसे है शोभी भाई? ठीक है, सुस्ती उतरी? मौसम अच्छा है, दिल नहीं करता है बिल्कुल घर से बाहर निकलने। सही, मैंने पहले ही बोल दिया था कि शोभी भाई का दिल नहीं कर रहा होगा, सुस्ती हो रही होगी उन्हें। और आबिद की आपने बात करी है तो मुझे तो उसका गेटअप बहुत जबरदस्त लग रहा है, क्योंकि वो हमें बिल्कुल गजनी के माने दिख रहा है। अब मजबूरी हमारी हम उसे कैमरे पे यहाँ नहीं दिखा सकते, लेकिन मजाक अपनी जगह। लेकिन अल्लाह पाक ने उनकी जो है जिंदगी उनको बख्शी है। और मां चवंदसि त तव्हांखे कोई ॾिनो बिनो आॾो आयो आहे, तव्हां बिल्कुलु ख़ैर ख़ैरात कयो, सदको ॾियो पंहिंजो ऐं ख़्यालु कयो बसि पंहिंजो। त अदी तव्हां खां मां इहो बि पुछणु चाहींदसि त जीअं तव्हां ॻाल्हि पे कई, ओके कॉल बि आहे असां सां गॾु, हिकिड़ी कॉल वठी वठूं पोइ तव्हां सां ॻाल्हायूं था। असां सां गॾु आहिनि फज़ल मोहम्मद शेख, ख़ैरपुर मां कॉल आहे। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम बाबा।
जी भाउ कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो? जी भाउ छा चवणु चाहींदव? हा, जो को जो टॉपिक आहे तालीम जे हिसाब सां थी ॻाल्हाए थी पई। जी जी। ऐं तालीम जेका असां वटि घटि थी आहे इन करे जो असां किताब असांखे खसिजी वियो आहे असांजो। सही। असांखे जेके तालीम खे हाणे बि असांजो वक़्तु आहे त असां तालीम खे जीअं असांखे वधाइण था चाहियूं बीमा जे विच में घणो आहे। ॿार खे प्राइमरी खां थोरो मथे खणबो न बाबा त उहो ऑटोमेटिक मथे इंशाअल्लाह सुठो अची वेंदो। मेन आहे ॿार जी बेस टाइट रखणी, मतिलबु जेके अॻे असां सिंधी पढ़ाईंदा हुआसीं ऐं पढ़ण जी पढ़ाई वेंदी अंग अखर त उहे असांजे लाइ तमामु मोगराओ सुठा साबित थींदा हुआ। ऐं अॻे वाक़िअ जी मुदाख़लत ॿार में घटि हूंदी हुई। असांखे त उहो वक़्तु यादि आहे पढ़ियासीं 73 72 में त असांखे उस्ताद घणो हिकिड़ो ॾींहुं घुसाईंदासीं, घणो टंगराए बि घुराईंदा, बीमा ख़ुशि थींदो, नाराज़ न थींदो उस्ताद ते। सही। अॼुकल्ह जेका वाक़िअ जी मुदाख़लत थी पई आहे ॿार जी हुन में उहा तमामु असांजे ॿार लाइ नुक़सानकार आहे। त इहो तव्हां इंटीरियर में हूंदो पर हिते कराची जो थोरो माहौल ॿियो आहे। कराची में बाबा बिल्कुलु सही आहे, मां सम्झां थो। मां कराची में बि रहियो आहियां, कराची में बि रहंदो आहियां, मुंहिंजे अचे बि आहे मुंहिंजे। मां पंहिंजी ॿारनि पढ़ाइण खे असां ग्रेजुएट कराइण साल जी यूनिवर्सिटी सैदपुर मां। अच्छा। त मां यकीन कयो त मां ट्यूशन न ॾिनी आहे ॿारनि खे हिन टाइम में। मां सिंधी एतिरो पको पढ़ायो आहे, घर में पढ़ायो आहे पाण, ऐं ट्यूशन खां पढ़ा त हुनखे ट्यूशन जी ज़रूरत न पई आहे। हिन महिल चई त पोइ असां ट्यूशन वञी पढ़ूं। इहो सॼो वालदेन जो त ॿार खे थोरी ध्यानु ॾे, स्कूल छॾे, स्कूल खां पोइ मदरसो आहे, जेसी तालीम आहे, दीनी तालीम आहे, हुन खां बि ॼण टाइम आहे त घर में पढ़ाए, भली रांदि जो बि घर में हुनखे टाइम ॾे, ॿाहिरि मामूल खां बचाए, सोबत सुठीअ में हाणे ॿार खे। इहो अॿे मां जो कमु आहे पुटु, मतिलबु हुनखे असां सुठी सोबत ॾींदा, ॻाल्हियूं सुठियूं कंदा, हुनजे मुंहं जेको घर में अहिड़ी ॻाल्हि न थींदी, सुठो माहौल घर जो ॿारु ऑटोमेटिक इंशाअल्लाह मथे अची वेंदो आहे। ऐं असां वटि अदब जी सुञाण बि तमामु घटि हुई आहे। अदब असांजो हिकिड़ो तमामु ख़्यालु अची साईं आहे, सचल साईं आहे, असांजो बेकल बेकर साईं आहे। हिननि जी किताबनि ते अॼुकल्ह घटि तवजो थी वई आहे। इहे पढ़ाया वञनि ऐं पढ़े हिननि ते कुझु गौर न ॾिजे, असां रुके छा कयूं त हिननि ते ध्यानु ॾिनो। हा, माज़रत सां तव्हां घटि तवजह था चयो, पर कराची में त इहा सिंधी पढ़ाई कोन थी वञे। तव्हां ॻाल्हि इहा कयो था त घटि। अवांजी कराची में किताब लिखियो वियो आहे सिंधी मोटी हिकिड़े स्कूल में। जी जी। उहो तक़रीबन पढ़ायो बि वञे थो, हुनजे पास बि थी वियो आहे बुक टेक्स्ट बुक बोर्ड मां। सिर्फ़ु इंसानु कोशिशि करे पढ़ाई वेंदी, उहो वालदेन कोशिशि कंदो त पढ़ाई वेंदी, वालदेन दिलचस्पी न वठंदो न पढ़ाई वेंदी। ऐं इहो इल्ज़ाम बि मां चवंदुमि त थोरो ग़लति आहे मुंहिंजी सोच मुताबिक़ त कोई उर्दू झलींदो ॿार खे सिंधी न पढ़े। हालांकि असांखे आफ़त थी आहे उर्दू मुंहिंजे तरफ़ां असां ॿारनि खे सिंधी पढ़ाईंदा ॿुधंदा, असांजे ॿार खे तव्हां भली घर में पढ़ाए वञो सिंधी में। न मां ईअं सम्झां थी त मज़मून तौरु शामिल ई जॾहिं नथो कयो वञे त पोइ असां सिंधी पढ़ाईंदड़ छा कंदासीं? सही। त बहरहाल काफ़ी शयूं आहिनि। सभु कंदासीं इन करे जॾहिं शामिल असां ज़ोर रखंदासीं, कोशिशि कंदासीं, कंहिंजे हिकिड़े जे चवण जी असां हाणे ॻाल्हि खे पोइ न छॾींदासीं। कोशिशि शइ कामयाबी जी कुंजी आहे ऐं कोशिशि शइ इंशाअल्लाह कामयाबी ॾींदी आहे। मंज़िल मुंहिंजे माणी जी आहे कोशिशि। अल्लाह पाक जो बि हुकुम आहे त जेको शख़्स या क़ौम हिकिड़ो पंहिंजी क़िस्मत बदिलण जी कोशिशि कंदी आहे त उन्हनि जी मांबियत न विझंदा। मुंहिंजो पंहिंजो तजुर्बो ऐं ज़हन आहे, मुंहिंजी ज़िंदगी गुज़ारी आहे त कोशिशि कबी त कोई बि न झलींदो, उन्हनि खे सिर्फ़ु मुतमइन करण जी कोशिशि आहे। हिन वक़्तु असां ॻाल्हाए रहिया आहियूं, इहो कोशिशि तौरु ई आहे मुंहिंजे ख़्याल में। बिल्कुलु बिल्कुलु कोशिशि कयूं पिया। मञे अलाए न मञे, मञा पोइ हुनखे इंशाअल्लाह मञे वेंदो, असांजी ॻाल्हियुनि में मुतमइन थींदो इंशाअल्लाह इंशाअल्लाह। ठीकु आहे। अदब आहे ॾिसो, साईं बख़्शद महराणी साहिब आहे, साईं नज़ीर नसीर मिर्ज़ा साहिब आहे, साईं अशरफ बलोच साहिब आहे, इन्हनि ॻाल्हियुनि खे खई वेठा आहिनि प्रोग्रामनि में, हुननि में अदब खे पोइ हुननि कोशिशि कनि था असां मथे वञूं। इंशाअल्लाह बि विया बि आहिनि, इंशाअल्लाह अॻे बि वेंदा इंशाअल्लाह इंशाअल्लाह। असां ॿार खे किताब पढ़ाईंदासीं न घर में त माहौल भलो थींदो। सही था चओ भाउ, असां वाकई इन्हनि शयुनि खां इलाही परते हलिया विया आहियूं। ऐं थैंक यू तव्हां कॉल कई असांखे। ऐं मां इहो ज़रूरु चवणु चाहींदसि, असांजी जेका पंहिंजी ॿोली आहे सिंधी या असांजो जेको बि अदब आहे, असां जेसीं ताईं घर खां स्टार्ट न कंदासीं
त असांजो ॿारु अॻिते न वधी सघंदो ऐं उनखे ख़बर बि न पवंदी। अॼुकल्ह असां स्कूल्स में चवंदा आहियूं सिर्फ़ु इंग्लिश ते ज़ोर हूंदो आहे, उनखे इंग्लिश प्रॉपर अचणु खपे, उनखे प्रॉपर जेको आहे हर शइ जी नॉलेज हुजे, पर असां इहो कोन चवंदा आहियूं त तव्हांखे घर में बि तव्हांखे सिंधी ते प्रैक्टिस करणु खपे, सिंधी ॻाल्हाइणु खपे, लिखणु अचणु खपे। असांखे त नंढे हूंदे मूंखे यादि आहे चङी तरह बाबा चवंदो हो जेकॾहिं सिंधी सुठी करणी अथव पंहिंजी त तव्हां सिंधी अख़बार पढ़ो, बिल्कुलु। या इंग्लिश सुठी करणी अथव त इंग्लिश अख़बार पढ़ो, सही। या त उन टाइम PTV ते न्यूज़ हलंदियूं हुयूं इंग्लिश में, हाणे हलनि थियूं या नथियूं हलनि मूंखे यादि न आहे, त उन टाइम अबू असांखे स्पेशली विहारींदो हुयो टीवी जे साम्हूं, चवंदो हो त ॾिसो हे कहिड़े तरीक़े सां पढ़े थी, ऐं अख़बार आणे ॾींदो हो, चवंदो त सिंधी पढ़ो। पर ॻाल्हि इहा आहे त इंट्रस्ट जेको हूंदो आहे न, घर वारा त असांखे हर शइ प्रोवाइड कनि था, पर ॿार जो पंहिंजो बि त इंट्रस्ट हुजे। बसि साॻी ॻाल्हि त इंट्रस्ट तॾहिं ई डेवलप थींदी न जॾहिं उहे इंग्लिश मीडियम स्कूलनि में न पढ़नि। पर ईअं हाणे थिए कोन थो। असां त पंहिंजे ॿार जे लाइ बहितर खां बहितर माहौल प्रोवाइड करण जे हवाले सां शुरू में ई चऊं था त भई हे जेको आहे सो अंग्रेज़ी मीडियम स्कूल में ॿार खे विझूं, पोइ हाणे पंहिंजी ॿोली सां कहिड़ो बि हशर थिए, सही, पंहिंजे माना याने अख़लाक़ी इक़्तिदार सां जेके बि असांजा अख़लाक़ी क़दर आहिनि इन्हनि सां जेके बि वेधनि थिए उन सां असांखे सरोकार न आहे। असांजो ॿारु बसि इंग्लिश ॻाल्हाए, सही, इहे शयूं जेके आहिनि असां बीइंग पेरेंट्स असांखे बि सम्झण जी ज़रूरत आहे त ॿार खे सुठो माहौल त असां ॾियूं था। ॾिसो सुठो माहौल जो इहो मतिलबु न आहे त बसि साफ़ सुथिरो हुजे, वॾा स्कूल हुजनि, उन्हनि स्कूलनि में बि त मुनासिब के शयूं अॻिते हली कोन थियूं थियनि। तव्हां ख़बर आहे तव्हां मतिलबु त उते बि कहिड़ियूं शयूं अहिड़ियूं थियनि थियूं त जंहिं ते पोइ असां परेशान थी था वञूं। त असां त पंहिंजे ॿार खे सुठो माहौल ॾिनोसीं, हाणे फर इंग्लिश ॻाल्हाए थो, उनखां पोइ हाणे वरी हे ॻाल्हियूं काॾां अची वियूं। पर ईअं न आहे, असांखे मतिलबु जीअं अदा चयो सही चयो, घर में बि थोरो चेक बैलेंस रखणु घुरिजे। असां ॿार खे ॿाहिरि जो माहौल त ॾिनो आहे, पर घर में आया उहो कंप्यूटर ते वेठो जेको आहे सो छा करे रहियो आहे ऐं मुनासिब तरीक़े सां उनखे जो इस्तेमालु करे रहियो आहे या वरी गैर ज़रूरी टाइम उन ते जेको आहे सो वेस्ट करे थो ऐं के अहिड़ियूं शयूं ॾिसे थो जेके हुनजे लाइ मुनासिब न आहिनि, उन्हनि जी किरदार साज़ी जे लाइ। त इहे शयूं वरी बीइंग पेरेंट्स असांखे बि ॾिसणियूं आहिनि। पर बहरहाल किताब खां इहा हक़ीक़त ॿार दूर थींदो थो वञे, ख़ासि करे सिंधी जे हवाले सां। ऐं असांखे जेको आहे सो कंप्यूटर ते ॿारु घणो वेहे थो ऐं इहा ॻाल्हि का एॾी सुठी कोन्हे, यानी इहा परेशान कंदड़ ॻाल्हि आहे। वजह इहा आहे त अॻिते हली उनजी जेकी मुनासिब किरदार साज़ी कोन थी सघे जिस्मानी हवाले सां। ॿिए अॻे ईअं हूंदो हुयो त असां मुख़्तलिफ़ रांदियूं ॿारनि खे चवंदा हुआसीं, जेकॾहिं फ्री आहियो त तव्हां ॿाहिरि निकिरी वञो जिस्मानी एक्टिविटीज़ जे हवाले सां। अॼुकल्ह उहे बि ॿारनि में घटि थी वियूं। सही था चओ। त घणियूं शयूं आहिनि। अॼोको ॿारु जेको कल्ह वारे ॿार खां भले अंग्रेज़ी ॻाल्हाइण जे हवाले सां या मुख़्तलिफ़ मामलनि जे हवाले सां वधीक हुजे, पर मां सम्झां थी त जेको माज़ीअ जो ॿारु हो उहो मूंखे वधीक बहितर थो लॻे। सही। अदी जीअं तव्हां सां ॻाल्हि थी रही हुई त तव्हां ॿुधायो त तव्हांखे कैंसर बि जी जी थियो हुयो, जी, त हाणे तव्हां कंप्लीटली सिहतयाब आहियो? कैंसर मूंखे डायग्नोस थियो हो साल खन अॻु में। उन खां पोइ जेको आहे सो मुंहिंजी ऑपरेशन थी, कॉलन कैंसर डायग्नोस थियो हुयो। उन खां तशख़ीस खां पोइ मुंहिंजी कीमोथेरेपी थी ऐं इन दौरान मां बिल्कुलु ज़ाहिरा तकलीफ़ ॾिठी ऐं कीमोथेरेपी खां पोइ हाणे अलाह जो शुक्र आहे मां ठीकु आहियां। माशाअल्लाह, अल्लाह साईं तव्हांखे सिहत हयाती ॾिए। त उहो जेको टाइम जेको तव्हां गुज़ारियो, ज़ाहिरी ॻाल्हि आहे तव्हांजी फैमिली जे लाइ, तव्हांजे ॿारनि जे लाइ केॾो परेशान कुन हूंदो हुयो? बिल्कुलु किरण, मां असां साल ॾेढ जेको आहे तकलीफ़ में रहिया आहियूं। ख़ासि करे मरीज़ त इलाही तकलीफ़ ॾिसे थो, जेकॾहिं उहो सरबराह बि आहे फैमिली जो त उहो ज़ाहिरा उनखे हर शइ ॾिसणी पवे थी। ऐं मां वर्किंग लेडी रही आहियां त ज़ाहिरा मूंखे मुंहिंजे लाइ त उहो अञा ॾुखियाई थींदी हुई। पर इहो आहे त मां मतिलबु अलाह जे सघ ॾिनी, अलाह हिमत ॾिनी, अलाह करम कयो ऐं उन खां पोइ वरी आहिस्ते आहिस्ते मां रिकवर कयो माशाअल्लाह। हिन वक़्तु जेको आहे सो कंडीशन इहा आहे त मां तव्हांजे साम्हूं आहियां। माशाअल्लाह, जी, तकलीफ़ूं
ईंदियूं आहिनि ज़िंदगी में लाहा सही। चाढ़ा हर को ॾिसंदो आहे मुख़्तलिफ़ नोयत जा। सही पोइ हाणे उहो उन इंसान ते डिपेंड आहे त उहो उन्हनि तकलीफ़ुनि खे कहिड़े नमूने गुज़ारिस थो। मुंहिंजे लाइ चयो वेंदो आहे त मां हौसलामंद औरत आहियां, कोशिशि कंदी आहियां त ज़िंदगी में जेके बि मुश्किलात अचनि थियूं उहो उनखे मुंहुं ॾेई Face सघिजे। करणु खपे, हा, फेस हा। करणु खपे, छो त फेस करिणो ई आहे, रोई बि करिणो, खिली बि करिणो। मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे त मां अॼुकल्ह जी छोकिरी खे या कंहिं औरत खे एतिरो स्ट्रॉन्ग ऐं एतिरो ब्रेव ॾिसंदी आहियां जीअं तव्हां आहियो ऐं आपा महताब अकबर राशिदी साहिबा आहिनि। जी। छो त हू त मिसाल आहिनि, रोल मिसाल, मॉडल जो कैरेक्टर प्ले करे रहियूं आहिनि असां सभिनीनि छोकिरियुनि जे लाइ स्पेशली। छो त अॼुकल्ह जी छोकिरी खे स्ट्रॉन्ग थियणो ई पवंदो, चाहे कुझु बि थी वञे। मतिलबु मां चवंदी आहियां कोई कंहिंजो कोन्हे को, सही हर रिश्तो हिकिड़ो टाइम हूंदो आहे, सही त उहो पंहिंजो वक़्तु ॾेखारे ऐं पूरो थी वेंदो आहे। ख़ासि करे किरण हिन बीमारी में, कैंसर जी बीमारी में त इहो थिए थो त मां जेको महसूसु कयो आहे, मुंहिंजी ऑब्ज़र्वेशन इहा रही आहे त इवन छो त बीमारी जॾहिं लंबी थी वञे त पोइ पंहिंजा घर जा भाती बि थोरो हिकिड़ो बेज़ारी महसूसु कनि था। बिल्कुलु ॿाहिरनि थींदो जी आहे त इहा ॻाल्हि ई बि। ॿी आहे। हा। त इन जे करे अलाह कंहिंखे बि अहिड़े क़िस्म जी माना तकलीफ़ुनि खां बचाए। इंशाअल्लाह, सभिनी जे लाइ इंशाअल्लाह। मुंहिंजी इहा दुआ आहे त उन्हनि जी दुआउनि सां सभिनी सिंधवासियुनि बि मुंहिंजे लाइ दुआऊं कयूं ऐं उन खां पोइ जेको आहे सो मां मतिलबु इन मर्ज़ सां मुंहुं ॾेई अल्लाह साईं तव्हांखे सिहत वारी ज़िंदगी अता करे। हिते जेको आहे ब्रेक वठंदासीं। जी व्यूअर्स, त वक़्तु थियो आहे हिकिड़े नंढे ब्रेक जो, जल्दी वापसि था अचो। ॿीहर तव्हांखे वेलकम कंदासीं शो में। असां सां गॾु कॉल बि आहे लिटिल सिंगर आमना द शाइनिंग स्टार सां गॾु आहिनि। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। आप कीअं आहियो? तबियत कीअं आहे? अल्हम्दुलिल्लाह ठीक ठाक। आमना, तव्हां ॿुधायो कीअं आहियो? ठीकु आहियो? बिल्कुल अल्हम्दुलिल्लाह। तव्हांजी दुआ में आती सभी भाई कीअं आहिनि? बिल्कुल ठीक हूँ। वालेकुम अस्सलाम। और तुम सुनाओ आमना, कैसी हो? मैं बिल्कुल ठीक हूँ, आप बताएं। शुक्र अल्हम्दुलिल्लाह। हम यही वेट कर रहे थे कि भाई आमना का फोन क्यों नहीं आ रहा। नहीं नहीं कर ट्राई कर रही थी, लग गई काम। चलो, देर आए दुरुस्त तो आए ना। ॿियो ॿुधायो आमना, कीअं आहियो? अल्हम्दुलिल्लाह। आपके हज़रत अब्दुल लतीफ गीता जी बारे में ॿुधाईंदा। ॿुधायो ॿुधायो। बारो बारो चल पाती बाधी, बारो चल पाती बाधी, छोरी सत में छपरिया बारो चल पाती बाधी, बारो चल पाती। ओ जाती बंदेड़ो जग में, जाती बंदेड़ो जाती बंदेड़ो जग में, नाहे को सानी सानी, नाहे को सानी सानी, छोरी सदमत छपरिया बारो चल बाही बाही, बारो चल बाही। वाह वाह वाह, जबरदस्त, माशाअल्लाह। जी आमना, ॿियो कुझु चवणु चाहींदव? जी हाँ, मैम से लगी। जी जी जी, ॻाल्हायो अस्सलाम ॻाल्हायो। वालेकुम आमना। कैसी हैं? सिंधी सिंधी। मां त सिंधी आहियां। सिंधी। जी जी, मां सिंधी आहियां आमना। तव्हां सभिनी सां सिंधी ॻाल्हायो ऐं मूं सां उर्दू में शुरू थी विया। जी आमना, ॻाल्हायो। कीअं आहियो आपी? हा, अल्लाह जो शुक्र आहे बाबा। तव्हां कीअं आहियो? तव्हां ठीकु आहियो? जी अल्हम्दुलिल्लाह, मां बिल्कुल ठीक आहियां। छा पढ़ंदा आहियो तव्हांजी आमना? तबियत कीअं आहे? छा पढ़ंदा आहियो? जी छा पढ़ंदा आहियो? 4th क्लास में आमना। अच्छा, आमना नंढड़ी आहे। हा, एॾी नंढा बि न आहियो, पर 4th क्लास काफ़ी। और तव्हांजो पंहिंजो आवाज़ हुयो बाबा इहो? जी जी जी, माशाअल्लाह माशाअल्लाह, तमामु सुरीलो, तमामु ख़ूबसूरत ॻायो तव्हां। मेहरबानी।
थैंक यू अमना, थैंक यू। पंहिंजो ख्याल रखिजो, अल्लाह हाफ़िज़। अदी तव्हांखे बि शेरो शाइरी सां शौक़ु तमामु घणो आहे, छो त तव्हां ज़ाहिरी ॻाल्हि आहे बुक्स बि लिखो था, जी ऐं मां चाहींदसि तव्हां कुझु ॿुधायो असांखे। ज़रूरु। शेरो शाइरी ते छोकिरियुनि खे जॾहिं चयो वेंदो आहे त शाइर आहे, उनजे लाइ बि मुख़्तलिफ़ चहमगोयूं ऐं इहे मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं शुरू थी वेंदियूं आहिनि, तव्हां ख़बर आहे। जी जी। नसर लिखे त औरत ठीकु आहे, शाइरी करे त पोइ कुझु, त इहे मुख़्तलिफ़ रवैया आहिनि। जीअं पाण सवेर ॻाल्हायोसीं, ऐं मां शुरूआति शाइरी सां ई कई हुई, ऐं शुरू में मां कहाणियूं लिखियूं, उनखां पोइ वरी मुंहिंजो जेको हिकिड़ी मतिलबु मुंहिंजी सुञाणप शाइरी बणी। जी जी। त इन हवाले सां माण्हू मूंखे शाइर ई सम्झंदा आहिनि, पर मां मुख़्तलिफ़ शयूं लिखंदी आहियां, हुन में कहाणियूं बि अची वियूं। पर तव्हांखे शाइरी पंहिंजी ॿुधायां थी। जी। गज़ल आहे त केरु सम्झी कोन सघंदो ज़िंदगीअ जो फ़लसफ़ो, केरु सम्झी कोन सघंदो ज़िंदगीअ जो फ़लसफ़ो, सोच खां अॻिते रहियो आहे बेख़ुदीअ जो फ़लसफ़ो। वाह। तीरगीअ जी तंज़िलीअ खे जेकॾहिं सम्झी वठूं, तीरगीअ जी तंज़िलीअ खे जेकॾहिं सम्झी वठूं, रूह में जरकी पवे पोइ रोशनीअ जो फ़लसफ़ो। बुर्दबारीअ जे बयाबाननि में थिया पेरा पिथूं, बुर्दबारीअ जे बयाननि में थिया पेरा पिथूं, ज़ब्त जो ज़ाहिर ज़हर आहे बेवसीअ जो फ़लसफ़ो। ज़ुल्मतनि जी राति खुटणी आहे जॾहिं पूरी थिए, ज़ुल्मतनि जी राति खुटणी आहे जॾहिं पूरी थिए, जबर सां गॾु रोए वेठो बेहसीअ जो फ़लसफ़ो। ऐं फ़हम जे फ़ाक़नि कटण जी ॻाल्हि गुझड़ी आहे मगर, फ़हम जे फ़ाक़नि कटण जी ॻाल्हि गुझड़ी आहे मगर, सुर्त में ई आ समायल आगहीअ जो फ़लसफ़ो। पीड़ जा पंधड़ा कराइनि था सचाईअ जा सफ़र, पीड़ जा पंधड़ा कराइनि था सचाईअ जा सफ़र, सूर मां ज़ाहिर रहे थो सादगीअ जो फ़लसफ़ो। वाह। वक़्त जी बदहाल मस्तीअ जो इहो ई भाग आहे, वक़्त जी बदहाल मस्तीअ जो इहो ई भाग आहे, ना ख़लफ़ ना सूर थी पियो बेकसीअ जो फ़लसफ़ो। छा मजाज़ी छा हक़ीक़ी बस ज़रफ़ जी ॻाल्हि आहे, छा मजाज़ी छा हक़ीक़ी बस ज़रफ़ जी ॻाल्हि आहे, रूह जी हर रमज़ में मख़फ़ी ख़ुदीअ जो फ़लसफ़ो। केरु सम्झी कोन सघंदो ज़िंदगीअ जो फ़लसफ़ो, सही। सोच खां अॻिते रहियो आहे बेख़ुदीअ जो फ़लसफ़ो। वाकई ज़िंदगी जो फ़लसफ़ो त कोई बि नथो ॾाढो सम्झी ॾुखियो आहे सघे। सम्झणु, जंहिं मां सम्झां थी कोई मुकमल तौरु सम्झण जो दावा कोन थो करे सघे। सही। हा, ज़िंदगी ख़बर न आहे किथे अची बीहारे थी ऐं किथां खां शुरूआति थिए थी, इंसानु कोन थो सम्झी सघे। जेकॾहिं थोरो घणो सम्झे थो त पोइ हुनजो वञण जो वक़्तु अची थो वञे। सही ॻाल्हि आहे, वाकई सही था चओ। इहा वाकई इहा तल्ख़ हक़ीक़त आहे जी। त जंहिं वक़्तु असां कुझु सम्झण जी कोशिशि कंदा आहियूं त उन वक़्तु असांजो जेको आहे न टाइम ख़तम थी चुको हूंदो आहे, ऐं असांजो जेको आहे न असांजो रब असांखे यादि फरमाईंदो आहे उन वक़्तु। जी जी बिल्कुलु। असां हिते कॉल वठंदासीं, अलीगुल भट्टी बाजी कॉल आहे सदर कराची मां। हलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम बेन बतेरे नो सा सती अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। मुबारक अल्लाह उन सबूर रखे ऐं अती जन ॾाढो सुठो ॻाल्हाइनि था, बहितरीन। ऐं अती मुंहिंजी हिकु जहिड़ी हिकिड़ी कंडीशन आहे त असीं लफ़्ज़ ॻाल्हायो त ऐं मूं बीमार मूं हर को संग आहे, मूं वॾो अरसो बीमारी में गुज़ारियो आहे। बिल्कुलु असीं सही बि चए थी, हक़ीक़त आहे इहा। हा, वॾी महिरबानी भाउ। बिल्कुलु ख़बर आहे त जिगन पुट मां तमामु घणो बीमार रहंदो आहे, के साथ साथ जी भाउ। जी जी। हेलो हेलो जी भाउ। जी असीं ॿारनि जे बारे में ईअं चवंदुमि त जेको असीं चयो बिल्कुलु हिन वक़्त जी तालीम ऐं पहिरीं तालीम में वॾो फ़र्क़ु आहे। पहिरियों जेका तालीम हुई मुंहिंजे हिसाब में हिन तालीम खां बहितर हुई। ॿार ट्यूशन न पढ़ंदा ऐं क़ुर पढ़ी वेंदा, स्कूल पढ़ंदा ऐं वॾी वॾी पोइ हिन महिल असां जल्दी एडवांस अॻिते वधण जे लाइ तव्हां भेण आहियो, असीं बि वेठी आहे, उहा मां सलाह सिखी असीं तमामु बहितरीन हिकिड़ी त छा आहे त ॿार खे त असांखे टाइम मिले ई कोन थो न। प्यार केॾी महिल कयूं, ॿार केॾी महिल 7 कलाक जेको आहे स्कूल में, वरी पोइ ट्यूशन ते, पोइ वरी होमवर्क अची, वरी पोइ क़ुर पाक जे मौलवी वटि त ऐं पोइ ॿार सिंधी किथां, सिंधी त असां कराची में आहे ई कोन, सिंधी सब्जेक्ट ख़तमु थी विया। ॿारनि खे ख़बर कोन्हे। मुंहिंजे ॿारनि खे तव्हां किरण चवंदो त नालो छा आहे, त क्या बोल रहे हो,
ॿुधी बिल्कुलु अदा मां इहा ई ॻाल्हि कई सवेरे अदा खे सम्झ में कोन आई मां इहा ई ॻाल्हि कई जॾहिं हूंदी न त पोइ पढ़ाइण वारा बि छा कनि सही त जो असीजन खां थोरी शिकायत कंदुमि 7 कलाक ॿार असां टीचर खे ॾींदा आहियूं पोइ बि टीचर घुराए असांखे चवंदी आहे बाबा तव्हांजे ॿार खे हूंदो 1 कलाक ट्यूशन वरी छा पढ़ाईंदी जॾहिं 7 कलाक असां पढ़ाए सघनि भेण सही था चओ कीअं आऊं आहियां मां अनपढ़ आहियां मां ॿारनि खे छा पढ़ाईंदुमि किरण ॿुधी न सही था चओ 7 कलाक जेको स्कूल में पढ़नि था अदा इन मामले में कुझु असां पेरेंट्स जो बि कसूर आहे जॾहिं असां स्कूलनि जो इंतिखाब कयूं था त पोइ असां सिलेक्शन खे उहो मद्देनज़र रखूं त आया असांजे ॿार खे सिंधी पढ़ाई वेंदी या न उन खां अलावा इहो बि आहे त असां घर में बि जेकॾहिं भले उर्दू माहौल आहे या हिकु पेरेंट्स मां सिंगल पेरेंट जेकॾहिं को आहे या वरी हिकिड़ो मतिलबु पेरेंट उर्दू ॻाल्हाए थो त पोइ उनखे बि मेक श्योर करणु खपे छो त उर्दू ऐं इंग्लिश त असांखे ॿाहिरां पढ़ाई थी वञे न सिंधी असां माहौल न ॾींदासीं घर जो त पोइ असांजे लाइ मुश्किल थींदी सही जी सही सिर्फ़ सराइकी थी अचे तव्हांजे ॿारनि जो सही त सिंधी ज़रूरी आहे असांजो हिन वक़्तु सिंधी ॿोली खे उथारणु खपे तव्हांजे ज़रिए मीडिया जे ज़रिए बिल्कुलु भाउ सिंधी ज़रूरी आहे बिल्कुलु सही था चओ ऐं उन सां गॾु गॾु इस्लामी तालीम क़ुर खां असां हटी आहियूं तमामु ज़रूरी आहे ॿारनि खे इंग्लिश त असां पढ़ायूं था सुठी इंग्लिश अचे थी पर इस्लाम क़ुर जे तरफ़ कुझु ॿारनि खे कुझु अचे ई कोन थो सही था चओ बिल्कुलु भाउ रंधे खानो ख़राब करे छॾियो आहे ॿारनि खे टाइम मिले थो मोबाइल ते अलाए छा गेमूं था खेॾण छा खेॾण था सिखंदा आहियूं घर में मूंखे ॿ ॿार आहिनि हुननि जे प्यार जे लाइ सिखंदा आहियूं अदा असुल वजह इहा बि आहे त मोबाइल असां वटि घणी मिसयूज़ थी रही आहे असां उन ते चेक बैलेंस पेरेंट्स नथा रखी सघूं या असां मतिलबु इन जा जेके नुक़सानात आहिनि उन्हनि खां असांखे एतिरी वाक़फ़ियत न आहे तॾहिं असां ॿारनि खे छॾे ॾिनो आहे मोबाइल ऐं उहे बसि बारे में ॻाल्हाईंदा सुठो था ॻाल्हायो अलाह तव्हांखे तरक़ी ॾे थैंक यू अदा ताहिर खे खोड़ सारा सलाम तमामु ॾिसण वारनि कादरनि खे मुंहिंजे तरफ़ ॾियण अस्सलाम वालेकुम भेण वालेकुम सलाम थैंक यू अदा बिल्कुलु तव्हां सही था चओ जेकॾहिं असां औलाद असांजी पंहिंजी आहे जॾहिं असां उनखे हिन दुनिया में आणियूं था त उन ते जेको आहे महिनत करण बि असांजो फ़र्ज़ु आहे उन ते नज़र रखण बि असांजो ई फ़र्ज़ु आहे सिर्फ़ु असां उनखे पैदा करे जेको आहे सुठनि स्कूल्स में इंग्लिश जे हवाले करे हथनि में मोबाइल्स ॾेई करे असां उन्हनि खे चऊं था त तव्हां कुंड में वेही रहो आराम कयो असांखे पंहिंजी लाइफ जीअण ॾियो तव्हां पंहिंजी लाइफ ॾियो इहो ग़लति आहे इहो बिल्कुलु ग़लति आहे असांखे हुननि ते बि चेक एंड बैलेंस रखिणो आहे असांजी पंहिंजी रिस्पॉन्सिबिलिटी आहे त असां पंहिंजे ॿार खे कीअं ट्रीट था कयूं त बिल्कुलु ॻाल्हियूं त तमामु घणेई आहिनि बिल्कुलु ॾिठी वई आहे त मोबाइल जा असांजो ॿार जेको आहे मोबाइल जो मिसयूज़ थो करे अदी तव्हां ॾिसो असांजे पाकिस्तान में वाईफाई जेको हिकु घर में मौजूदु आहे शायदि हिक खां वधीक डिवाइसिस हूंदियूं हिकिड़ो न हलंदो ॿिए ते स्विच कंदासीं ॿियो न हलंदो टे ते स्विच कंदासीं असां इहो कोन सोचींदासीं त असां एतिरी डिवाइसिस लॻाए छॾियूं त असांजो ॿारु करे छा थो असां इहो कोन सोचींदासीं असां चवंदासीं त बसि ठीकु आहे न लॻो पियो हुजे ॿाहिरियनि मुल्कनि में इहे ई डिवाइसिस जेके आहिनि इन जे कलाकनि जे इन ते पैसनि ते जेको आहे यूज़ थियनि थियूं असां हिते हर शइ फ्री करे छॾी आहे बिल्कुलु ऐं उन खां पोइ ॾिसो तव्हां ॿार जॾहिं वाईफाई अचानक बंदि थी वेंदी आहे त ॿार जो तव्हां रवैयो ॾिसो कीअं तड़पी छा मतिलबु हो विढ़ण लाइ मारण लाइ तयारु थी वेंदा आहिनि फौरन फोन कंदा आहिनि मोहल्ले जे जेको बि केबल ऑपरेटर्स खे फोन कंदा आहिनि छो बंदि कयो अथव केबल उन्हनि जो रवैयो चेंज थी वेंदो आहे ऐं उन्हनि खे ख़र्ची न बि त एॾो रिएक्शन कोन कंदा जॾहिं त इहो हिकिड़ो मां सम्झां थी इहो पॉजिटिव रवैयो असांखे त नंढे हूंदे ख़र्ची कोन मिलंदी असां त इन ते गोड़ कंदा आहियासीं सही ॻाल्हि आहे सिधी सही ॻाल्हि आहे तो शोभी भाई क्या सुना रहे आप फिर आज हमें एक बड़ी खूबसूरत गजल है हबीब वली मोहम्मद साहब की और सेमी क्लासिकल जी लेकिन जो पोएट्री थी मैम की हमारे रिस्पेक्टफुल माशाल्लाह से वो असर कर गई थैंक यू नीरे गा
सा नि द प म ग रे नि मा ग रे सा। ये आप सीख भी सकती हैं मेरे साथ। सा रे गा मा बोल सकती, गा मा पा, सा नि द प म ग रे सा, नि रे गा मा नि रे सा, मा द प नि द प सा नि द प म ग रे सा। और शायरी का असर मैं बताता हूँ। जिंदगी की यही रीत है, हार के बाद ही जीत है। हाय मर जाएंगे हम तो लुट जाएंगे, ऐसी बातें किया न करो, आज जाने की जिद ना करो। यूं ही पहलू बैठे रहो, यूं ही पहलू में बैठे रहो, आज जाने की जिद ना करो। हाय मर जाएंगे हम तो लुट जाएंगे, ऐसी बातें किया न करो, आज जाने की जिद ना करो। तुम ही सोचो जरा, तुम ही सोचो जरा, क्यों न रोके तुम्हें, जान जाती है जब उठ के जाते हो तुम, जान जाती है जब उठ के जाते हो तुमको अपनी कसम जाने जा, बात मेरी जरा मान लो, आज जाने की जिद ना करो, और यूं ही पहलू में बैठे रहो, यूं ही पहलू में बैठे रहो, आज जाने की जिद ना करो। वक्त की कैद में जिंदगी है, मगर चंद घड़ियां यही हैं जो आजाद हैं, चंद घड़ियां यही
आजाद हैं, इनको खोकर मेरी जाने जा, उम्र भर ना तरसते रहो, आज जाने की जिद ना करो, यूं ही पहलू बैठी रहो, हाय मर जाएंगे हम तो लुट जाएंगे, ऐसी बातें क्या ना करो, आज जाने जिद ना करो, आज जाने की जिद ना करो, आज जाने जिद ना करो। माशाल्लाह बहुत जबरदस्त शोभी भाई छा गए आज तो आप माशाल्लाह से। जी व्यूअर्स आई होप त एंजॉय क्यों हूंदो जो गज़ल ऐं वक्त थियो हिकिड़े ब्रेक जो, जल्दी वापस था अचो। खैर तव्हांखे ख़ुशि आमदीद था चऊं शो में रंगन भरी शाम 4 खां 6 मंडे टू फ्राइडे तव्हां सां गॾु हूंदा आहियूं। आई होप त तव्हां असांजो शो डेली इंजॉय कंदा हूंदा, ईअं ई ॾिसंदा रहंदा कयो ऐं ईअं ई फीडबैक ॾींदा कयो। असां सां गॾु कॉल आहे महक आहिनि हैदराबाद मां। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो हेलो जी अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी अदी कीअं आहियो, ठीकु आहियो? अल्लाह जो शुक्र आहे, तव्हां ॿुधायो आप कहिड़ा हाल आहिनि, ठीकु आहियो? बिल्कुलु ठीकु ठाक भेण, तव्हां ॿुधायो छा कंदा आहियो? अल्लाह जो शुक्र आहे। हा मां हाउस वाइफ आहियां। माशाल्लाह माशाल्लाह। हाँ। जी छा चवणु चाहींदव? इहो ई बसि ॿारनि जे हिसाब सां टॉपिक हले पियो। मां ॾिसां पई प्रोग्राम, मां चयमि ॿारनि जो तालीमी हिसाब सां ॾिठो वञे त जेको मोबाइल जेको अॼुकल्ह जेको माहौल ख़राबु पियो आहे, ॿार बिल्कुलु नथा पढ़ी सघनि। हाणे हिन जो हल छा आहे? मोबाइल एतिरो ॿार मथां हावी थी विया आहिनि मोबाइल जे, जो पढ़ी बि नथा सघनि। हाणे बि मां तव्हांखे फोन कयां पई त मां नंढड़ीअ खां मोबाइल वरिती आहे, मां न पई ॾे। हाणे मोबाइल ॾियो त मां ॻाल्हायां, सही कॉल जो हल हूंदो। ॿार बिल्कुलु बि मोबाइल अगरि उन्हनि खां वठूं बि था त पोइ बसि जेको रिएक्शन आहे घर में। अदी इते मां हिकिड़ी शइ ज़रूरु चवणु चाहींदसि, जेके सफ़ा नंढड़ा ॿार आहिनि, जीअं ॿारनि खे असां 7-8 महीननि जा या साल जा ॿार जेके थी था वञनि, असां पाण उन्हनि जे हथनि में मोबाइल ॾींदा आहियूं। असां पाण उन्हनि जे हथनि में जेको आहे इहे टैबलेट्स ॾींदा आहियूं या इहे आईपैड्स ॾींदा आहियूं त जीअं पोयम्स ॿुधनि ऐं असांखे थोरी देरि जे लाइ फ्री छॾे ॾियनि। ऐं जॾहिं ॿार उन शइ में ॾाढो इन्वॉल्व थी वेंदो आहे ऐं पोइ असांखे पाण खे सुठो न लॻंदो आहे त हे त हर वक़्तु इन्हनि शयुनि में बिज़ी लॻो पियो आहे। हुन में किरण ईअं थिए थो त ॿार एडिक्शन में अची था एडिक्शन थी वञे। हा जी अदी वरी स्कूल जो बि वरी माहौल अहिड़ो आहे न, वञे थो त माना उते पुछो त सिंधी पढ़ाईंदा आहियो त चवंदा सिंधी त असां पढ़ाईंदा ई न आहियूं। हा घर में बि अगरि असां सिंधी ॻाल्हायूं था त भई स्कूल वारा था चवनि त हिननि खे उर्दू सेखारियो, इंग्लिश सेखारियो। पर अदी मां तव्हांखे इहो पुछणु चाहींदसि, छा हैदराबाद में बि सिंधी नथी पढ़ाई वञे? न बिल्कुलु बि न। मां नंढड़ी जे लाइ वई आहियां स्कूल में, विज़िट कया आहिनि स्कूल, त मां पुछंदी आहियां त सिंधी पढ़ाईंदा आहिनि? चई न असां सिंधी न पढ़ाईंदा आहियूं। अच्छा मां चयमि इहो त सिंधी तव्हांखे पढ़णु घुरिजे। चई हा पढ़ाईंदा आहियूं, 6 ऐं 7 खां पढ़ाईंदा आहियूं। ओहो अच्छा अच्छा। त हिकिड़ा माना गवर्नमेंट स्कूल आहे जिते सिंधी हले पई, सिंधी पढ़ाई थी वञे। प्राइवेट स्कूल्स में कोन्हे। हम WhatsApp प्लस ऑफर लगाएं और एंजॉय करें। मुझे ख्याल से तव्हांजो फोन होल्ड ते हली वियो। ओके अदी तव्हांजो फोन शायदि होल्ड ते हलियो पियो। थैंक यू सो मच फॉर कॉलिंग। पंहिंजो ख़्यालु रखिजो। ऐं हिते मां इहो ज़रूरु चवणु चाहींदसि त जेका तव्हां ॻाल्हि कई त ॿार जेको आहे तव्हां पंहिंजी नंढड़ी खां मोबाइल पिया वठो ऐं तव्हांखे न पई ॾिए, रोए पई या जेको बि, त इन्हनि शयुनि ते असां ॿारनि खे पाण आदी कंदा आहियूं। त
हा बिल्कुलु किरण, असां कयूं ईअं था त ॿार जॾहिं रोए थो, नंढो आहे, बिल्कुलु नंढो आहे, ऐं मां उनखे मतिलबु पंहिंजी जान छॾाइण लाइ रांदीको नथी ॾे, अॼुकल्ह मोबाइल थी ॾे, मोबाइल ॾेई थी पोयां छॾे। भलाई ॾेई था छॾनि। हा, उन में पोइ ॿार छा थो थिए, नफ़्सियाती तौर ते उन में इन्वॉल्व थी, ज़ाहिर उनखे आहे। अट्रैक्शन थी फील थिए, ज़ाहिर ज़ाहिर आहे आहे। उन में स्क्रीन बि आहे, उन में जेको आहे सो आवाज़ बि आहे, पोइ आहिस्ते आहिस्ते ॿार जेको आहे, मां त मतिलबु इहो फील नथी करे त इहे मां छा कयो आहे, ज़ाहिर आहे उहो पोइ रेगुलर में उहा शइ थिए थी, त पोइ नंढपण खां ॿार आदी थी थो वञे उन मोबाइल जो। हिकिड़ो अधी इहो मोबाइल ऐं ॿियो बेबी टीवी जी, जेको माइरूं हलाए ॾेई थी छॾनि, सॼो सॼो ॾींहुं किचन जा कम वेठियूं थियूं कनि ऐं ॿार खे बेबी टीवी हलाए ॾेई इहा थी बि छॾनि। एडिक्शन आहे को। अल्लाह, मां त एॾो बेज़ार आहियां हिन बेबी टीवी मां त चवां थी तो चैनल ई बंदि थी वञे। मतलब ठीक आ, थोड़ी देर जे लाइ न, तव्हां सॼो सॼो ॾींहुं तव्हां ॿार खे हलाए ॾेई था रहो, ॿार सोफ़े ते मज़े सां वेठो आहे, नंढड़ो ॿार 7-8 महीननि जो ॿार या साल जो ॿार, त उन खां पोइ इहा उम्मीद कीअं थी करे सघिजे त पोइ वॾो थी उहा शइ न वठंदो, ज़ाहिर आहे उहा आदी थी चुको न। हा, का बि एडिक्शन जे लाइ त उहो शुरूआत में बुनियाद ज़ाहिर ई आहे। उनजी उन खां तव्हां वेझो त पोइ अॻिते हली त अञा हो ज़ाहिर आहे। ज़ाहिर आहे। तव्हां बि माशाल्लाह सां मदर आहियो, मां तव्हां खां बि पुछणु चाहींदसि त तव्हां एतिरा माशाल्लाह एक्टिव आहियो, सोशल एक्टिविटीज़ में तव्हां इन्वॉल्व आहियो, ऐं उन खां पोइ तव्हां बुक्स वग़ैरह बि लिखो था, स्टोरीज़ बि लिखो था, तव्हां पंहिंजनि ॿारनि जी तरबियत कीअं कई, तव्हां कीअं उन्हनि खे टाइम ॾिनो? अलमियो इहो आहे किरण, त मूंखे बि साॻियूं ई शिकायतूं पंहिंजनि ॿारनि खां बि आहिनि, यानी उहे सही आहे, ठीकु आहे, पढ़ी त रहिया आहिनि, पर उहा तवजह जेका हिकिड़ी मतिलबु बाशऊर औरत या बाशऊर मतिलबु मां पंहिंजे ॿारनि खां करे थी, त उहे एक्सपेक्टेशन पूरियूं असांजूं बि कोन थियूं थियनि, छो त ओवरऑल माहौल ई कुझु अहिड़ो आहे, यानी असां ई शुरू खां वठी, ज़ाहिर आहे मां वर्किंग लेडी रही आहियां, त ओड़ी तवजह न बि ॾिनी हूंदी, मथां न ॾिनी हुजे, त इहो ई असां कयो आहे, त मोबाइल आसान असांखे लॻी आहे, त ॿारनि खे एंटरटेन करण लाइ, ॿारनि खे मतिलबु उन्हनि सां जेकॾहिं ॿार फ्री वेठो आहे त असांखे रागिब करणु खपे त ॿार बुक्स पढ़नि, पर असां ईअं शायदि उन में किथे न किथे फेल विया आहियूं, तॾहिं ॿार जेके आहिनि अॼु मोबाइल में एतिरो इन्वॉल्व थी विया आहिनि जो हाणे हो ज़ाहिर आहे कोन था उहा छॾे सघनि, त असांखे पंहिंजे रवैयनि खे बि बदिलाइण जी ज़रूरत आहे, त असां मतिलबु नंढपण में ॿारनि खां कम से कम मतिलबु घटि में घटि एतिरो इन्वॉल्व न कयूं त ॿार वॾो थी असांजे साम्हूं अची वञे त हाणे इन खां सवाइ असां रही कोन था सघूं। सही, त इहा शइ इनखे थोरो एतिदाल में आणण जी ज़रूरत आहे, ऐं जेको त असां न कयोसीं, हिन वक़्तु उहे नताइज तव्हां ॾिसो। बिल्कुलु सही था चओ। हिते कॉल वठंदासीं, अदा इक़बाल जी कॉल आहे उमरकोट मां। हेलो, अस्सलाम वालेकुम भाउ। वालेकुम अस्सलाम, वकील इक़बाल बकरो छोड़ उमरकोट। जी जी भाउ, कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा, ठीकु आहियो? हा, अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह पाक जो शुक्र आहे न, ऐं तमामु ज़बरदस्त प्रोग्राम हले पियो। थैंक यू अदा। ऐं महिमान खां नंढिड़ो सुवाल पुछंदासीं ॿारनि जे टिप्स जे हवाले सां। जी जी हले जी भाउ, पुछो सवाल। हा, पंहिंजो क्वेश्चन जो आहे त नंढनि ॿारनि खे इंगेज रखण जे लाइ मोबाइल खां अलावा कहिड़ी एंटरटेनमेंट हुजणु खपे? मोबाइल खां ठीकु आहे, ऐं ख़ासि करे जेको मोबाइल त हार्मफुल त आहे ॿार जे लाइ। सही, पर अदा मोबाइल एतिरो अॼुकल्ह आम जाम थी वियो आहे जो न चाहींदे बि ॿार वठंदो, ऐं वठी ॾियण वारा बि असां पाणे माइट ई आहियूं। जी जी बिल्कुलु। ऐं प्रोग्राम जो रंगन अमरकोट जे पोस्ट में लाइव कयो त तमामु बहितर थींदो। सही, पर असां ॿारनि खे अगरि इन शइ खां परे बि कयूं त सभिनि खां वधीक सुठी शइ एक्टिविटीज़ जेके थी सघनि थियूं, तव्हां उन्हनि खे बुक्स पढ़ायो, स्पोर्ट्स में उन्हनि खे जेको आहे स्पोर्ट में जिस्मानी एक्टिविटीज़ असांजूं मसरूफ़ियात घटिजी वियूं आहिनि, ऐं ॿार जेके आहिनि मतिलबु ॿाहिरि अॻे खेॾण वेंदा हुया, हाणे उहो रुझान घटिजी वियो आहे। शायदि असां बि ख़्यालु कयूं था त भई माहौल ॿाहिरि कहिड़ो बि मिले, पर ज़ाहिर आहे मेक श्योर करणु खपे त असां जिथे मोकिले रहिया आहियूं ॿार खे उते माहौल उन्हनि जो आया सही आहे या न आहे सही, पर उन ॻाल्हि जी पक मतिलबु वठण खां पोइ ज़रूरु ॿार खे उते मोकिलिजे, उहो बहितर हिकिड़ी एक्टिविटी आहे, मसरूफ़ियत आहे बनिस्बत मोबाइल जी। सही, ॿारनि खे बुक्स वठी ॾेई सघजनि थियूं, सुठियूं स्टोरीज़ आहिनि उहे ॿारनि खे पढ़ाए सघजनि थियूं, पर ॻाल्हि वरी बि उहा ई अची थी वञे त ॿार जो पंहिंजो इंट्रस्ट बि त डेवलप थिए न उन शइ में। बुक पढ़, ॿार खे चवंदासीं तव्हां बुक्स पढ़ो, तव्हां स्टोरीज़ पढ़ो, हू पाणे ई परे थी वेंदो, चवंदो त न मूंखे नाहे पढ़णो।
बिल्कुलु उन्हनि खे उहा मसरूफ़ियात या ख़ुश्क शइ लॻे थी त बुक्स जे तरफ़ को माण्हू फितरी तौर ते राग़िब न थींदो आहे त उनखे ज़ाहिर आहे नंढपिण खां उहो माहौल जीअं मोबाइल ॾेई था छॾियो बुक्स नंढपिण खां मोबाइल जेतिरी सहूलियत अॼुकल्ह जे दौर में ओतिरो जेको आहे असांजे लाइ टेंशन भी आहे घणो टेंशन आहे मुंहिंजे ख्याल तमामु में घणो टेंशन आहे सही ऐं मां चवां थी त इहो जेतिरो मुस्तक़बिल इन मोबाइल जे करे इन्हनि इंटरनेट ऐं इन्हनि शयुनि जे करे जेको तबाह थिए थो न इन जो अंदाज़ो हींअर असांखे नथो थिए इन जो अंदाज़ो शायदि असांखे अॼु खां 5 साल खां पोइ थिए अच्छा ॿियो हे कोरोना जे पेंडेमिक दौर में त जेको ॿार घणो मोबाइल जे क़रीब थी विया तमामु उन जा घणा। तमामु हे जेको 1.5 साल हे गुज़रियो आहे उन त बिल्कुलु हशर ख़राब करे छॾियो आहे छो त स्कूल बि बंदि ॿाहिरि वञिणो न आहे उन खां पोइ ॿार छा करे ऐं ॿार असांजे कंट्रोल में अचे ई कोन पियो सही। ज़ाहिर आहे असां पोइ मोबाइल ॾेई जान छॾायूं पिया त इन्हनि 1.5 साल जे दौरान त ॿारनि जो जेको रहियो सहियो हिकिड़ो हुयो उहो बि ख़तमु सही थी वियो हिते कॉल वठंदासीं हैदराबाद मां कॉल आहे अब्दुल शकूर भाउ आहिनि हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम आदि खुश आहियो ख़ैर ठीक ठाक अल्हम्दुलिल्लाह भाउ ठीकु ठाक तव्हां ॿुधायो कीअं आहियो ठीकु आहियो अति भेण अल्हम्दुलिल्लाह अति ना पहिरीं मूंखां पहिरीं कॉल आई जी जी भाउ जंहिं ॿुधायो पियो त हैदराबाद में सिंधी नथी पढ़ाई वञे बिल्कुलु महक जी कॉल हुई हैदराबाद मां हैदराबाद खां जी जी ॾाढो अफ़सोस थियो इहो ॿुधी जी भाउ त असांजी सिंधी ॿोलीअ खे छो नज़रअंदाज कयो थो वञे सही ऐं इहे असांजी ग़लतियूं असांखे तस्लीम करणु खपे त इहे असांजी ग़लतियूं न असांजो तवजो ॾियणु खपे असांजे स्कूल मां पुछा करणु खपे त छो नथा सिंधी पढ़ायो सही ऐं अतीअ सुठो कयो महक जो वञी उते स्कूल मां पुछियो ऐं दादा हिनखे पाण सिंधी छो नथा पढ़ायो सही त इहो तमामु सुठी ॻाल्हि जी आहे भाउ। ऐं हर वालदेन खे चवंदुसि त तव्हां मालूमात वठंदा करियो बिल्कुलु सुठी पंहिंजे ॿार ॻाल्हि जे आहे बारे में बिल्कुलु ज़ाहिर आहे जेकॾहिं असां पेरेंट्स पाण जेको आहे इन शइ में इन्वॉल्व न थींदासीं ऐं पाण इंट्रस्ट न वठंदासीं त असां त सिर्फ़ु एडमिशन कराए मोटी ईंदासीं न अॻिते छा थिए थो छा पढ़ाइनि था असांखे कहिड़ी ख़बर पवंदी जी 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 बिल्कुलु ठीकु आहे भाउ ॿियो कुझु चवणु चाहींदो प्रोग्राम मूंखे ॾाढो बहितरीन लॻी रहियो आहे थैंक यू अदा अती वेठी आहे अती हे सलाम वालेकुम पूरी अस्सलाम सिंधी भाउ खे कीअं आहियो सलाम। ठीकु आहियो तव्हां वालेकुम सलाम थैंक यू अदा थैंक यू पंहिंजो ख़्यालु रखिजो ऐं बिल्कुलु मां इहो ई चाहींदसि त सुभाणे जेको असां इनशाला शो कंदासीं त जेके बि स्कूल टीचर्स आहिनि या प्रोफेसर्स आहिनि स्पेशली हैदराबाद जा छो जो ही इशू हिकिड़ो हैदराबाद जो निकितो आहे त मां चाहींदसि त सुभाणे वारे शो में या अञा जेतिरो बि टाइम बचियल आहे जेकॾहिं तव्हां कोशिशि करणु चाहियो कॉल करण जी त तव्हां अॼु बि कॉल करे सघो था पर मां चाहींदसि त तव्हां सुभाणे ज़रूरु कॉल कजो ऐं इन बारे में जेको आहे असांखे ज़रूरु ॿुधाइजो त छो नथी पढ़ाई वञे जेको आहे हैरत सिंधी लॻी किरण इन जे करे मूं सम्झो सिर्फ़ु कराची जो मसइलो आहे हे त एग्जैक्टली इन ई करे त मां भेण खां पुछो त इहो हैदराबाद में बि इहो ई मसइलो आहे हैरत लॻी मूंखे वाकई अदी थैंक यू सो मच ऐं टाइम कीअं गुज़रियो का ख़बर बि न तव्हांजी पई महिरबानी तमामु सुठो लॻो तव्हां सां कचेरी करे थैंक यू जी जी बिल्कुलु तमामु तव्हांजी तबियत मूंखे पसंदि आई थैंक यू अदी थैंक यू ऐं मां चाहींदसि त तव्हां कोई मैसेज जेकॾहिं ॾियणु चाहियो त मैसेज इहो ई आहे सिंधी जे हवाले सां त असांजे पॉलिसी मेकर्स जेके आहिनि उन्हनि खे इहो मतिलबु अॼु जेको बि असांजी गुफ़्तगू थी जी, जी। उनजो लुबे लुबाब इहो ई रहियो त किथे किथे उस्तादनि जो त कसूर आहे पर असुल कसूर जेको आहे उहे जेके असांजो पॉलिसी मेकर्स आहिनि जेके नसाब खे तरतीब ॾियनि था या जेको कंपलसरी सिंधी खे मतिलबु शुरूआती तालीम जो जी। हिसो नथा बणाइनि उन्हनि जी वधीक जेको आहे सो उहा फ़र्ज़ु आहे उन्हनि ते इलाही फ़र्ज़ु आयद थियनि था जेके त उहे मां नथी सम्झां त एतिरे सालनि खां वठी मां बि किराए करे रही आहियां उहा शइ कोन थी थिए ॿियो नंबर मैसेज इहो ई आहे त छोकिरियुनि खे जेकॾहिं तव्हां मतिलबु पेरेंट्स इजाज़त ॾियनि था ॿाहिरि वञी कमु करण जी ॿाहिरि पढ़ाई करण लाइ जॉब्स करण लाइ त ख़ुदा मां जो इहो स्पेशली जेको पैगाम आहे पीरनि भाउरनि ऐं मुड़ुसनि जे हवाले सां आहे त उन्हनि ते मुकमल एतमाद करणु सिखो हिकु तव्हां इजाज़त ॾियो था उनखां पोइ वरी मुख़्तलिफ़ पाबंदियूं लॻायो था
ऐं उन्हनि खे जेको आहे सो सही माना में कमु करण नथा ॾियो त या त इजाज़त न ॾियो या इजाज़त ॾियो था त उन्हनि खे जेको आहे सो मुकम्मल थैंक यू अदी, थैंक यू शोभी भाई। और जाते जाते गाना ज़रूर सुनेंगे आपसे। ऐं बिल्कुलु अदी जो इहो चवणु बिल्कुलु सही आहे त तव्हां जेकॾहिं पंहिंजी न्याणी खे इजाज़त ॾियो था त तव्हां हुन ते कॉन्फिडेंस बि रखो ऐं ट्रस्ट बि रखो। ऐं स्पेशली इन ॻाल्हि में हिकिड़ो मैसेज मां इहो ऐड ज़रूरु करणु चाहींदसि त जेका न्याणी आहे उहा पंहिंजे माइटनि खे लेट डाउन न करे, उन्हनि जी आज़ादी जो ग़लति फ़ाइदो न खणे। जेकॾहिं आज़ादी मिले थी त तव्हां उन्हनि खे प्रूफ करे ॾेखारियो त तव्हां हिकिड़ी सुठी धीउ साबित थियो था, हिकिड़ी सुठी भेण साबित थियो था। ऐं जिते तव्हांजी शादी थिए थी, तव्हांजो हस्बैंड तव्हांखे इजाज़त ॾिए थो त तव्हां पंहिंजे हस्बैंड जे ताबेदार थियो था, हस्बैंड खे बि लेट डाउन न कयो। त इनशाला सुभाणे तव्हां सां वरी मुलाक़ात कंदासीं। तेसि ताईं मूंखे मुंहिंजी पूरी टीम खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। जी शोभी भाई। आ गए तुम्हारा बहुत शुक्रिया, कर ली ज़हमत गवारा बहुत शुक्रिया, मेरे जज्बात का एहतराम करो। हे हो सके तो मेरा एक काम करो, हो सके तो मेरा एक काम करो। शाम का ये पहर मेरे नाम करो, हो सके तो मेरा एक काम करो। हे हा 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 हा, हे हा हा हा। दिल तो पहली नजर में तुम्हारा हुआ, दिल तो पहली नजर में तुम्हारा हुआ। तुम हो जीते हुए और मैं हारा हुआ, पास बैठो नजर से कयाम करो। शाम का एक पहर मेरे नाम करो, हो सके तो मेरा एक